अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 12 अक्टूबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हैदराबाद में अवामी वर्कर्स पार्टी जी कॉन्फ्रेंस, तकरारी कैनाल रद्द, फ़लस्तीनी अवाम जी नस्लकशी बंदि करण जो मुतालबो, सिंध यूनाइटेड पार्टी जो खंबे गुम कयल कारकुन, रियाज़ नाहियो अञा ताईं आज़ादु न थियो, एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी, SUP पिणु एहतजाजी तहरीक जो ऐलान करे छॾियो। जामशोरे में कुदरती वसीला जदोजहद कमेटी पारां तालके मंझंदि खे गैस न ॾियण ऐं ॿियनि सहूलियत न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। कंबर शहदादकोट में बदअमनी ख़िलाफ़ 24 कलाकनि जी बुख हड़ताल। बदीन कैंपस खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियारण लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध मां ग़ैरक़ानूनी तौरु तरसियल अफ़गानियुनि खे फ़ौरी तौरु नेकाली ॾियण जो मुतालबो। अवामी तहरीक पारां सिंध में मलेरिया ऐं डेंगी जे मर्ज़ में इज़ाफ़े ते ॻणती जो इज़हार। मच्छरमार स्प्रे शुरू कराइण जो मुतालबो। मुफ़्त टेस्टूं ऐं इलाज करण जी बि घुर। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। हैदराबाद में अवामी वर्कर्स पार्टी पारां कोठायल कॉन्फ्रेंस तकरारी कैनाल रद्द करे छॾिया। फ़लस्तीनी अवाम जी नस्लकशी बंदि करण जो मुतालबो कंदे रियासती हलनि वारा मुआहिदा रद्द करण जी बि घुर कई वई। जॾहिं त मिनरल एंड माइंस एक्ट सिंध जी सामूंडी पट्टी दरिया ऐं ज़मीन ते थींदड़ कारपोरेट कब्ज़े ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां अमन मानी ऐं ज़मीन जे उनवान सां हैदराबाद में अवामी इकट्ठ मुनक़िद कयो वियो, जंहिं में अहिड़े अवामी वर्कर्स पार्टी जे सरबराह बख्शल थल्लो, ज़िया भट्टी, आलिया बख्शल, सिंगार नूनारी, बादल मलिक ऐं लतीफ़ लगारी, वसंत थरी, ताज मरी, निसार लगारी, लाल शाह, ज़ुबैर आज़ाद, आलिया बख्शल ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग कंपनियुनि खे सिंधु दरिया जो पाणी फ़राहम करण लाइ चोलिस्तान कैनाल ठाहियो पियो वञे। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि सबबि 6 नवनि कैनालनि जी तलवार अञा बि लड़कियल आहे। मिनरल एंड माइंस एक्ट सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो करार ॾिनो वियो आहे। उन मौक़े ते हैदराबाद में अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां फ़लस्तीनी अवाम जी नस्लकशी बंदि करण जो बि मुतालबो कयो वियो। अॻवाननि चयो त रियासती हलनि वारा मुआहिदा रद्द कजनि था। फ़लस्तीनी सरज़मीन ते हक़ फ़क़्ति फ़लस्तीनी अवाम जो आहे, जंहिंखे तस्लीम कंदे फ़लस्तीन जी तारीख़ी रियासती हैसियत खे क़बूलु कयो वञे। अमरीकी साम्राज्य ऐं संदसि साथारी क़ुवतनि जी वधंदड़ तोसी पसंदाणी रुझाननि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे पूरी दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जे विच में सरमाएदारी साम्राज्य ताईं इसराइली सह्यूनत ख़िलाफ़ बैन अक़वामी इनक़लाबी ॿधी गॾियल जदोजहद खे भलीकार कयूं था। IMF जे आशीर्वाद सां मुल्की अशराफिया जे हलंदड़ हिन हुकूमत जूं हिकु पासे वॾे सरमाएदार कंपनियुनि खे रिआयतूं ऐं ॿिए पासे पंहिंजे मुफ़ादनि लाइ वरितल कब्ज़नि जे बार हेठि लोड़ींदड़ अवाम खां साम्राजी कर्ज़नि जी उगाड़ी बंदि कयो। SIFC खे ॿियो वन यूनिट सम्झंदे उनखे मुकमल तौरु रद्द कयूं था। बराबरी जे बुनियाद ते क़ौमुनि जे विच में हक़ीक़ी वफ़ाक़ ते ॿधल नए इमरानी मुआहिदे जी घुर कयूं था। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध समेत मज़लूम क़ौमुनि जी ज़मीन फॿाइण बंदि कई वञे। जागीरदारनि खां ज़मीन खसे बेज़मीन हारियाणियुनि ऐं हारियुनि में विरहाई वञे। सिंधु दरिया ते तकरारी फील्ड कैनालनि ऐं डेमनि जी तइमीर खे बंदि कयो वञे। सिंधु दरिया में शहरनि ऐं कारखाननि जे निकास खे रोकियो वञे। दरियाउनि जा फितरी ऐं तारीख़ी वहिकरा बहाल कंदे डेल्टा ताईं घुरिबल 30 MF पाणी जे छोड़ खे यकीनी बणायो वञे।
मिनरल एंड माइन्स एक्ट खे मज़लूम क़ौमनि जे वसीलनि जी फुरूट जो टेक्सटाट सम्झंदे क़ौमी वसीलनि ते लाॻापियल क़ौम जे मुकमिल हक़ ऐं इख़्तियार जी हिमायत करियूं था। पख्तूनख्वा जो अमन हिकु भेरो ॿीहर साम्राजी जंगनि ऐं फ़ौजी ऑपरेशन जे नाले ते तबाह करण वारा अमल मुकमल तौर ते रद्द करियूं था। पख्तूनख्वा में तालिबान जे नए सिर उभार जो ज़िम्मेवार हिन रियासत जी जंगी ऐं साम्राजी पॉलिसियुनि खे सम्झूं था। बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर ऐं सिंध में जारी अवामी तहरीकनि सां मुकमल यकजहती जो इज़हार करियूं था। मज़लूम क़ौमनि तबक़नि जे गॾियल इतिहाद ऐं जदोजहद ते ज़ोर भरियूं था। अली वज़ीर ऐं महारंग बलोच समेत जबरी तौर खंभे गुम कयल या गिरफ़्तार कयल समूरनि सियासी कारकुननि खे फ़ौरी तौर आज़ादु कयो वञे। गैर जमहूरी इतिहाद खे ख़तमु करे मज़हब खे रियासती मामलनि खां अलॻि कयो वञे। पदरशाही हेठि औरतुनि मथां जारी जबर जे समूरनि शिकिलनि खे ख़तमु कयो वञे। ख़्वाजा सरायनि ऐं औरतुनि खे हर हवाले सां बराबरी जे बुनियादनि ते मौक़िया फ़राहम कया वञनि। सिंध ऐं बलूचिस्तान जी साहिली पट्टी खे साम्राजी क़ुवतनि जे हवाले करण वारी साज़िश खे मुकमल तौर रद्द कंदे मक़ामी अवाम जे हक़ खे तस्लीम कयो वञे। ज़रई जिन्सूं ॿाहिरां घुराए ऐं नकली भाण ॿिज ऐं दवाऊं खपाए हारियुनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। हारियुनि खे सारियुनि समेत संदनि समूरनि फ़सलनि जो जाइज़ अघु ॾिनो वञे। ठेकेदारी निज़ाम जो ख़ात्मो कयो वञे। मज़दूर जी घटि में घटि उजरत खे वधाए उन ते अमल कयो वञे। सिंध एम्प्लाइज़ अलायंस जे मुलाज़िमनि जा समूरा मुतालबा तस्लीम कया वञनि। तालीम, सिहत ऐं ॿियनि फलाही शोबनि खे ख़ानगाइण बंदि कयो वञे। अॻवाननि ख़िताब कंदे वधीक मुतालबो कयो त सिंध जे नौजवाननि खे आइस ऐं ॿी मंशात में फासाइण बंदि कयो वञे। पोहरितनि लाइ रिहाइशी ज़मीन अलाट करे उन जी छित जे हक़ ते अमल कयो वञे। माहौलियाती तबाहियुनि जे मुंहं में मौजूदु हिन ख़िते जे दरियाउनि, ढंढनि, जबलनि ऐं ॿेड़नि खे नामनिहाद सरमाएदारानी तरक़ी जे नाले ते तबाह करे मक़ामी आबादियुनि खे बेदख़ल करणु बंदि कयो वञे। शागिर्द यूनियन तां पाबंदी हटाए तालीमी इदारनि में जमहूरी चूंडूं करायूं वञनि। अवाम खां मानी अमन ऐं ज़मीन खसणु बंदि कई वञे। बेरोज़गारनि खे रोज़गार जा मौक़िया फ़राहम कया वञनि, न त ॿी सूरत में खेनि बेरोज़गारी अलाउंस मुहैया कयो वञे। उत्तर सिंध में रियासती पुठभराई सां जारी क़बाइली दहशतगर्दी ऐं धाड़ियल गर्दी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पुलिस में सुधारनि जी घुर करियूं था। उन मौक़े ते अॻवाननि वधीक चयो त सिंध में आबाद कयल पनाहगीरनि समेत समूरनि धारियुनि खे फ़ौरी तौर ते निकाले ॾिनी वञे। अफ़गान पनाहगीरनि खे निकाले ॾियण लाइ क़दम खंया वञनि। घारे मां खंभे गुम कयल सिंध यूनाइटेड पार्टीअ जे कारकुन रियाज़ नाहियो खे अञा ताईं आज़ादु नाहे कयो वियो। रियाज़ नाहियो जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ संसद वारस घारे में एहतिजाजी धरणो हणी वेठल आहिनि, जॾहिं त SUP पारां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त 10 ॾींहं अॻु सिंध यूनाइटेड पार्टी घारो जे कारकुन रियाज़ नाहियो खे घारो मां हिकु साथी सां गॾु गिरफ़्तार कयो वियो हो। साणुसि गॾु गिरफ़्तार थियल साथी खे ज़ाहिर कयो वियो, पर सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुन रियाज़ नाहियो खे अञा ताईं जबरी गुम कयो वियो आहे। हुन चयो त रियाज़ नाहियो जी आज़ादी लाइ मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि पारां केतिरा ई एहतिजाजी मुज़ाहिरा, बुख हड़तालूं ऐं धरणा हया विया, पर अञा ताईं खेसि ज़ाहिर न कयो वियो आहे। सैयद ज़ैन शाह चयो त जेकॾहिं संसद मथां को केस दाख़िल आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे ऐं संसद वारसनि ऐं साथियुनि जी परेशानी दूर कई वञे। हिन नामनिहाद जमहूरी हुकूमत आमिरियत जा हड़ई लीका लताड़े छॾिया आहिनि। आमिरियत खां बदतरीन हालतूं पैदा कयूं वियूं आहिनि। सैयद ज़ैन शाह मुतालबो कंदे चयो त सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुन रियाज़ नाहियो मथां को केस नाहे त खेसि फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। जेकॾहिं रियाज़ नाहियो खे आज़ादु न कयो वियो त सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जामशोरे में कुदरती वसीला जदोजहद कमेटी ज़िले जामशोरे तरफ़ां तालका मंझंदि खे गैस समेत बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ ॻोठ वॾा छछर वासियुनि STP ज़िले जामशोरे चीफ ऑर्गेनाइज़र मंठार अली छछर जी मेज़बानी में एहतिजाजी रैली कढी जलसो कयो, जंहिंखे STP ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र मंठार अली छछर, अली शेर छछर,
मीर हसन सुमरो, मुमताज़ छछर, गुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त फ़ौरी तौर ते गैस समेत बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कंबर शहदादकोट बदमनी ख़िलाफ़ 24 कलाकनि जी हड़ताल जे सिलसिले में सिंध तरक़ी पसंद पार्टी कुबे सईद ख़ान जे उहिदेदारनि जो इजलास कामरेड हयात तुनियो जी सदारत हेठि थियो। इजलास में सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले कंबर शहदादकोट पारां ज़िले में बदमनी, मंशात, जुआ ऐं स्मगलिंग जे ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक जे ॿिए मरहले में 25 खां 26 अक्टूबर ते ज़िले जे समूरनि तालुक़नि में 24 कलाकनि लाइ बुख हड़ताल करण जो ऐलान कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां लाड़ कैंपस बदीन खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियारण लाइ ऐं बदीन में NCVD दिलजी अस्पताल लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त एहतजाज दौरान सारियुनि जा अघ घटाए आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम करण जी पिणु मज़मत कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अब्दुल सत्तार बुरड़ो, इमरान खोसो, रफ़ीक मिराण पोटो, ख़ालिद आराई, हाजी मलाह, आसिफ रज़ा पठान, मुफ्ती अब्दुल हमीद हैदरी, ग़ुलाम रसूल खोसो, मोहम्मद हुसैन दरस ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त बदीन में यूनिवर्सिटी नाहे। लाड़ कैंपस बदीन खे लाड़ यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वञे। दिलि जी अस्पताल न हुजण जे करे मरीज़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। फ़ौरी तौर ते दिलि जी अस्पताल क़ाइमु कई वञे ऐं उन सां गॾोगॾु आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बि बंदि कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध हुकूमत ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ हथरादू जवाज़ पैदा न करे। मुल्क जा 2 सूबा ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे नेकाली ॾेई रहिया आहिनि ऐं सिंध हुकूमत रिश्तेदारियूं करण जा मनघड़त जवाज़ पैदा करे रही आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं घरू वज़ीर ज़िया लंजार सां मुख़ातिब थींदे चयो आहे त जेकॾहिं तव्हांखे ज़िमेदारी जो ऐं सिंध जो थोरो बि अहसासु आहे त सॼी सिंध मां अफ़गानियुनि समेत समूरा इलीगल इमिग्रेशन रद्द कया वञनि। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत पारां अफ़गानियुनि समेत इलीगल इमिग्रेंट्स खे तहफ़ुज़ ॾियणु मुल्क जे अमन सलामती खे ख़तरे में विझण ऐं सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार ऐं वोट जे लालच में मुल्क जे अमन ऐं सलामती खे ख़तरे में न विझे। सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण जी साज़िश जो हिसो न थिए। अफ़गानिस्तान में हिन वक़्तु अमन आहे। उते जूं मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। उन करे उन्हनि खे हिते रहण जो को बि जवाज़ नथो बचे। सॼी दुनिया में किथे बि ग़ैर क़ानूनी परॾेहनि जो तहफ़ुज़ नाहे कयो वेंदो। हर मुल्क खे पंहिंजा मुफ़ाद अज़ीज़ आहिनि। पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जा मुफ़ाद अज़ीज़ आहिनि। पर पाकिस्तान में मुल्क दुश्मन ऐं सिंध दुश्मन साज़िशुनि खे हथी ॾिनी वञे थी। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त कराची, हैदराबाद ऐं सखर समेत समूरनि वॾनि शहरनि में ग़ैर क़ानूनी अफ़गानी ऐं ॿिया ग़ैर क़ानूनी परॾेही कॉलोनियूं ठाहे क़ाबिज़ वेठल आहिनि। उहे ग़ैर क़ानूनी परॾेही सिंध रोज़गार जे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि। उहे दहशतगर्दी जे वाक़िअनि में इस्तेमालु थियनि था। सिंध जी ख़ुराक, पाणी, ट्रांसपोर्ट ऐं ॿिया वसीला इस्तेमालु कनि था। उहे ग़ैर क़ानूनी परॾेही सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हणी रहिया आहिनि। सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करे रहिया आहिनि। उन करे सिंध हुकूमत फ़ौरी तौरु अफ़गानियुनि समेत समूरनि ग़ैर क़ानूनी परॾेहनि खे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिले। ग़ैर क़ानूनी परॾेहनि खे तहफ़ुज़ ॾींदड़ आफ़ीसरनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो पंहिंजे बयान में वधीक चवणु हो त मुल्क जी तरक़ी लाइ आज़ादु ख़ुदि मुख़्तियार मुआशी पॉलिसियूं जोड़ियूं वञनि। करप्शन ऐं ख़राब हुक्मरानी जे करे मुल्क जो अवाम बदहाली जो शिकार आहे। हर खातो करप्शन जी दलदल में ॿुॾल आहे। कुझु माण्हू अवाम जी दौलत लुटे अरबपति बणिजी विया आहिनि। मेरठ जो क़त्ल थी रहियो आहे। मेरठ जो क़त्ल फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। अवामी तहरीक पारां सिंध में वधंदड़ मलेरिया ऐं डेंगीअ जे केसनि ते ॻणती ज़ाहिर। इलाज लाइ क़दम खणण जो मुतालबो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान डॉक्टर रसूल बश ख़ासखेली, जाम तमाची ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गरियल प्रेस बयान में चयो आहे त सिंध सरकार जी नाइली ऐं करप्शन जे करे सॼी सिंध में मलेरिया ऐं डेंगी जहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि। अॻवान चयो त मच्छरमार स्प्रे लाइ रखियल बजट पीपल्स पार्टी हड़प करे छॾी आहे, जॾहिं त शहरनि जी सफ़ाई लाइ रखियल बजट बि करप्शन जे वर चढ़ी वई आहे, जंहिंजे नतीजे में शहर गंदगी जा ढेर बणिजी विया आहिनि
ऐं मच्छर ऐं ॿिया जीत वधी विया आहिनि, जंहिं करे डेंगी ऐं मलेरिया वबाई सूरत इख़्तियार करे चुका आहिनि। अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो त सिंध सरकार तरफ़ां न त मच्छरमार स्प्रे करायो पियो वञे, न ई बीमार माण्हुनि जे इलाज लाइ इस्पताल में घुर्बल सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। सिहत खाते जी बजट में पीपल्स पार्टी जा वॾेरा ऐं ऑफिसर हड़प करे रहिया आहिनि, जंहिं सबबि अक्सर इस्पतालनि में डेंगी जे टेस्टनि ऐं इलाज जूं सहूलियतूं मौजूदु न आहिनि। अॻुवाणनि चयो त सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में माण्हुनि जूं हयातियूं ख़तरे में आहिनि, पर सिंध हुकूमत ऐं सिहत खाते जा ज़िम्मेवार ऑफिसर घुर्बल क़दम खणण लाइ तयारु न आहिनि, अवाम जे तकलीफ़ुनि खां बेपरवाह आहिनि। अवामी तहरीक मुतालबो करे थी त सिंध में फ़ौरी तौर ते एमरजेंसी बुनियादनि ते मच्छरमार स्प्रे शुरू करायो वञे, सिहत खाते में थियल करप्शन जी शफ़ाफ़ जांच कई वञे, बीमार माण्हुनि लाइ मुफ़्त टेस्ट ऐं इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी डेरा अलहयार में सीनियर वकीलनि सां मुलाक़ात कई। समाजी तनज़ीम अक़लियती ग़रीब अवाम जे सरबराह हाई कोर्ट बलूचिस्तान जे सीनियर वकील एडवोकेट अमेश कुमार कामरेड इमदाद काज़ीअ जे मान में तक़रीब पिणु मुनक़िद कई। डिस्ट्रिक्ट अख़बार जाफ़राबाद जे अॻूणे सदर सीनियर वकील एडवोकेट गुलशन राम पारां पिणु बार एसोसिएशन जाफ़राबाद में कामरेड इमदाद काज़ी जे एज़ाज़ में तक़रीब रखी वई। उन मौक़े ते बलूचिस्तान में सूबाई हुकूमत तरफ़ां बेनज़ीर किसान कार्ड में आम हारियुनि खे नज़रअंदाज़ करणु, नहरी पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विरासत ऐं ॿियनि मसइलनि ते पिणु ॻाल्हि ॿोल्हि थी। मुलाक़ात दौरान सीनियर वकील एडवोकेट अमेश कुमार बलूचिस्तान बसगर कमेटी लाइ लीगल एडवाइज़र तौरु पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयूं, जॾहिं त एडवोकेट गुलशन राम जागीरदाराणी ऐं सरमायादाराणी निज़ाम ख़िलाफ़ तबक़ाती जदोजहद में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं बलूचिस्तान बसगर कमेटी सां गॾिजी भरपूर किरदारु अदा करण जो वाइदो कयो। उन मौक़े ते कामरेड फरहाद रिंद, निज़ाम जतोई ऐं अब्दुर्रहमान पिणु मौजूदु हुआ। सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण जे करे आबादगार परेशानी जो शिकार आहिनि, जॾहिं त आबादगारनि खे मुसलसल घटि अघु ॾिनो पियो वञे। सारियुनि जो घटि अघु मिलण ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। सारियुनि जे घटि अघु मिलण जे करे आबादगारनि पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। आबादगार एक्शन कमेटी गोलार्ची जे ॾिनल एहतजाज वारे सॾ ते गोलार्ची तालुके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि तराई, अहमद राजू, खोरवाह, कड़ियो गहवर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे हारियुनि आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरा पिणु कया। गोलार्ची में एहतजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल चौक ते धरणो हंयो वियो, जिते एक्शन कमेटी जे अॻुवाणनि अमीर आज़ाद पहवर, मोहम्मद हसन शाहाणी, अली मरदान शाह, अब्दुल्लाह चांडियो, जाखरो नूहाणी, बैरिस्टर सैयद हसन अली शाह, असगर नोताकाणी, हसाम निज़ामाणी, सिद्दीक़ बारण, हुसैन मरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। आबादगारनि सां मुख़ातिब थींदे हुननि चयो त हिन हुकूमत आबादगारनि सां नाइंसाफ़ी कई आहे। सारियुनि जो अघु 4000 रुपया मण मुक़ररु करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। एक्शन कमेटी अॻुवाणनि ऐलान कयो त सारियुनि जो अघु न वधायो वियो त 16 अक्टूबर ख़मीस जे ॾींहुं गोलार्ची तालुके में शटरबंद हड़ताल कई वेंदी। आबादगारनि पारां मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सियासी समाजी तनज़ीमुनि पारां पिणु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। बाडह में सिंध यूनाइटेड पार्टी टाउन कमेटी बाडह पारां सारियुनि जे फसल जे अघ में हथरादू घटिताई ऐं नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ SUP टाउन कमेटी बाडह जे सदर मेयर मुर्तज़ा गोपांग, मोहम्मद सालेह जुणेजो, लाला अब्दुल गफ़ूर सारियो ऐं नवीद अली कांधड़ो जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। अॻुवाणनि पारां सारियुनि जो अघु फ़ौरी तौर ते 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु करे नाजाइज़ कटौती ख़तमु करण जो पिणु मुतालबो कयो वियो। शहीद सहाफ़ी मोहम्मद तुफ़ैल रिंद ऐं इम्तियाज़ मीर जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कया विया। PFU जे सॾ ते शहीद सहाफ़ी तुफ़ैल रिंद ऐं इम्तियाज़ मीर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सोभो देरो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें हिंगोरजा, सोभो देरो, सॻियूं, राणीपुर ऐं ॿियनि शहरनि जे सहाफ़ियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते
कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त मीरपुर माथेले में पिणु शहीद तुफ़ैल रिंद ऐं ॿियनि साफ़ियुनि जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी धरणो जारी रखियो वियो। एहतिजाजी धरणे जी अॻुवाणी आमिर चन्ना, ताज टांवरी, लतीफ़ लगारी, अलह वसायो, साकिब गॾाणी, असद पिताफ़ी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त साफ़ियुनि जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। हुन चयो त उहे हथ बि पधरा कया वञनि जेके क़त्ल में मुलविस रहिया आहिनि। टंडे मोहम्मद ख़ान में पिणु शहीद साफ़ी इम्तियाज़ मीर ऐं तुफ़ैल रिंद जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी ग़ुलाम नबी किरियो, रमज़ान शोरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। पिथौरे में जीअ सिंध क़ौमी मुहाज़ पारां क़ब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। नादरा खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। एहतिजाज जी अॻुवाणी जमील अहमद, सरदार अकबर मरी, बाग़ी धोकाई, रूपलो आरिसर, अहमद शर, बाबर मिर्ज़ा, सिकंदर मिर्ज़ा, जहाज़े मिर्ज़ा, कामरेड रवशी कोल्ही, ग़ुलाम नबी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मिर्ज़ा मोरी भरिसां सिंधियुनि जो पुराणो क़ब्रिस्तान मौजूदु आहे जिते कब्ज़ा माफ़िया ग्रुप पारां कब्ज़ो कयो वियो आहे। उन क़ब्रिस्तान जे क़दीम क़ब्रनि खे डाहे उन जे कुझु हिसे में फ़सुलु पोखियो वियो आहे। कुझु हिसे मां मिटी खणाए विकिरो कई पई वञे जेको सरासर क़ब्रिस्तान जी तौहीन आहे। भरपासे वारे ॻोठनि जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी आहे। असां वास्तेदार इख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त फ़ौरी तौर ते क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कोटड़ी कबीर भरिसां ॻोठ समूह ख़ान चन्ना तलके सोभेदेरो जे ॻोठाणनि ॻोठ में बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी नदीम चन्ना, अयाज़, सुहेल अहमद ऐं हादी बख़्श करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असां हर भेरे पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खे वोट ॾींदा रहिया आहियूं। उहे हर भेरे वाइदा कंदा आहिनि त कामयाबु थियण खां पोइ पहिरियों कमु ॻोठ समूह ख़ान चन्ना में नालियूं, फ़र्शबंदी ऐं रोड ठाहिराए सहूलियतूं ॾींदासीं, पर चूंडिजण बाद उमेदवार वाइदा विसारे वेहनि था, 5 साल गुम थी वञनि था। हुन चयो त असां सां उमेदवार इलेक्शन दौरान कसम साख सां बुनियादी सहूलियतूं ॾियण जा वाइदा करे वरी कलाबाज़ी खाई फिरी वेंदा आहिनि। अहिड़ो सिलसिलो 50 सालनि खां जारी सारी आहे। ॻोठ में ड्रेनेज सिस्टम ऐं रोड न हुजण सबबि घटियुनि में ऐं मस्जिदनि आॾो गटरनि जो बदबूदार पाणी हर वक़्तु तलाउनि जी सूरत में जमा लॻो पियो आहे। माण्हू ॿिटे अज़ाब में वरितल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि आॾो दाहूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर उहे ॿुधण खां बि ॿोड़ा थी विया आहिनि। असांजे ॻोठ सां पीपी वारा माटेली मां वारो सलूक कनि पिया। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ खे जल्द खां जल्द बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। खोरवा ऐं भरपासे मां रोज़ाने किरोड़े रुपयनि जो तेल ऐं गैस निकिरण बावजूदि इलाइक़ो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम, रोड रस्ता बि तबाह थी विया। 20 सालनि खां रोडनि जी मरम्मत न थियण करे विक विक ते रोडनि में खॾा पइजी विया, जंहिं सबबु ट्रांसपोर्टरनि गाॾियूं बि बीहारे छॾियूं। रहवासियुनि जो चवणु आहे त रोड ते तेल ऐं गैस कंपनियुनि जे टैंकरनि जी आमदरफ़्त सबबु नंढियूं वॾियूं पुलियूं पिणु ॾही पट पइजी वियूं आहिनि। MNA ऐं MPA DC बदीन नोटिस वठी परेशानियुनि खे दूरि कनि ऐं असांखे रोड ठाराए ॾियनि। लाड़काणे में ॻोठाणी औरतुनि जो मुबैना तौरु ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाड़काणे भरिसां ॻोठ सची बख़्श जाकिराणी जे रहवासी औरतुनि पारां मुबैना तौरु ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। रुख़साना जागिराणी, सुगरा ख़ातून ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहियो त बासर सोट संदसि भाउ ऐं ॿियनि असांजी ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो कयो आहे। कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे असांजी ज़मीन वापसि ॾियारी वञे। ख़ैरपुर भरिसां चोर बिजली थंभनि तां तारूं लाहे विया, 500 खां वधीक ॻोठ मुतासिर। चोर ॻोठ गोघी मंगणे जो ऐं ॿियनि इलाइक़नि जे 50 खां वधीक पुलनि तां तारूं लाहे विया। बिजली बंदि थियण सबबि कारोबार मुतासिर थी वियो। रहवासियुनि पारां नोटिस वठी बिजली बहाल करण जो
मुतालबो पिणु कयो वियो। सिंध जी न्याणी उमे रबाब चांडियो जे 3 घर-भातियुनि जे क़त्ल केस में अहम अॻु भराई। अदालत समूरनि गवाहनि जा बयान रिकॉर्ड करण खां पोइ ॿुधणी 25 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। उमे रबाब चांडियो जे वालिद ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस में अहम अॻुभराई साम्हूं आई आहे। मुख़ालिफ़ सभिनी गवाहनि पंहिंजा बयान मुकमिल करे छॾिया आहिनि। फर्स्ट एंड सेशन जज हसन अली कलवड़ जी मॉडल क्रिमिनल अदालत में ॿुधणी दौरान सभिनी शाहिदनि जा बयान कलमबंद करण बाद केस जी ईंदड़ ॿुधणी 25 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। केस में नामज़द पीपल्स पार्टी जे भाइरनि MPA सरदार चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो जे शाहिदनि जा बयान मुकमिल थी विया आहिनि, जॾहिं त MNA ग़ुलाम रसूल चांडियो अदालत में पंहिंजो बयान रिकॉर्ड कराईंदे शाहिदी ॾिनी। ॿुधणी दौरान MNA जो बयान पिणु रिकॉर्ड कयो वियो। केस जी अॻुभराई ते उमे रबाब चांडियो रब जो शुक्र अदा कंदे सजदे में किरी पई। हुन चयो त जवाबदारनि जी शाहिद केस खां हटी करे शाहिदी ॾिनी आहे। सरदार चांडियो जी इहा दावा हुई त वाक़े जे ॾींहुं हू बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे में मौजूदु हो, पर संदसि शाहिद अदालत में बयान ॾिनो त उन ॾींहुं को बि जलसो न थियो। उमे रबाब चांडियो जो चवणु आहे त टिन्ही क़त्ल केस में जवाबदारनि जा कूड़ा बयान बेनक़ाब थी चुका आहिनि। यादि रहे त हीउ वाक़ियो 7 साल अॻु मेहड़ में पेश आयो हो, जिते हथियारबंद जवाबदारनि उमे रबाब चांडियो जे वालिद ॾाॾे ऐं चाचे खे क़त्ल करे छॾियो हो। केस में पीपल्स पार्टी जे 2 MPA समेत 8 जवाबदार नामज़द आहिनि। सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं ॿेलो बचायो कमेटी पारां हैदराबाद में एहतजाज कयो वियो। एडवोकेट मुहबाज़ात ज़ैन दाऊद पोटो फ़कीर मोहम्मद सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मोहम्मद ख़ान काठड़ी ऐं म्याणी ॿेले ते कब्ज़ा करे वणनि जी वाढी कई पई वञे। हुननि चयो त ॿेलनि जूं काफ़ी चोकड़ियूं ग़ैर क़ानूनी तौर ते कब्ज़े हेठि अची वियूं आहिनि। अहिड़ी तरह सिंध जे खथड़ ॿेले समेत सिंध जा काफ़ी ॿेला मुकमिल तौरु ख़तमु कया विया आहिनि, जंहिंमें ॿेलो खातो मुकमिल तौरु मुलविस रहियो आहे। हुननि चयो त ॿेलनि ते कब्ज़ा कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असां मुतालबो कयूं था त सिंध जे समूरनि ॿेलनि ते कब्ज़ा ख़तमु करे ॿेलनि खे ॿीहर आबाद कयो वञे। ॿी सूरत में शहबाज़ बिल्डिंग खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी मार्च करे सॼी सिंध में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। उस्मान शाह हुड़ीअ जे उमिरि सांद दासूड़ी मशाइख़ होथी थाणनि जे हदनि में मनशा जो ख़ात्मो न थी सघियो। अॻु जी भेट में वधीक मनशात विकिरो थियणु लॻी। केतिरा ई माण्हू कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल हुजण बावजूदि मनशा जो विकिरो ऐं वाइपो जीअं जो तीअं जारी आहे। इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाननि पारां मुतालबो कयो वियो आहे त फ़ौरी तौर ते कार्रवाई करे मनशात फ़रोशनि खे मनशात विकिणण खां रोकियो वञे। झोल में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते वॾी ठगी थियणु लॻी। औरतनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त HBL जो अॻूणो एजेंट पाण खे सर्वे ऑफिसर सॾाईंदे असांजा सुञाणप कार्ड वठी वियो आहे, जंहिं पाण वटि सुञाणप कार्ड रखी छॾिया आहिनि। औरतनि दाहींदे चयो त एजेंट हाणे कार्ड वापसि ॾियण लाइ तयारु न आहे। कार्ड वापसि घुरण ते असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि चयो त एजेंट ख़िलाफ़ु कार्रवाई करे असांखे असांजा कार्ड वापसि ॾियारिया वञनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।